बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में 2 साल अॻु भेण खे कारें इल्ज़ाम हेठि क़तल कंदड़ भेणवीअ खे साले क़तल करे छॾियो। जैकबाबाद जे सिटी थाणे जी हद मौलादार चौक ते जवाबदार बख़्तियार डोमकी पंहिंजे भेणवीअ नसीराबाद वासी 35 वरनि जे साइत अली डोमकी खे क़तल करे छॾियो। इत्तला ते पुलिस जवाबदार जो पीछो कंदे खेसि डोड़ाए डंगर पाड़े मां हिकु घरां पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो। मक़तूल जो लाश सिविल अस्पताल आंदो वियो, जितां पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले कयो वियो। सिटी पुलिस मूजिबि मक़तूल नौजवान खे साले पंहिंजी भेण जे क़तल करण जे पलांद हेठि क़तल कयो आहे। जवाबदार बख़्तियार डोमकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी भेण खे संदसि मुड़ुसु 2 साल अॻु बेगुनाह कारें जे कूड़े इल्ज़ाम हेठि क़तल करण बाद इल्ज़ाम हेठि आयल नौजवान खां ॾंड वठी छॾे ॾिनो। भेण जे पलांद में खेसि क़तल कयो आहे। जैकबाबाद लॻ पुरस्रार नमूने गोली लॻण सबबि नौजवान ज़ख़्मी, गणती जोगी हालत में लाड़काने मुंतकिल। मौलादार थाणे जी हद ॻोठ सूमरावाही में धनार रब ॾिनो बग़ैरी पुरस्रार तौरु गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सिविल अस्पताल आंदो वियो, जितां खेसि गणती जोगी हालत में लाड़काने मुंतकिल कयो वियो। ज़ख़्मी नौजवान मूजिबि माल चारे रहियो हुअसि त ओचितो गोली लॻी वई, जॾहिं त नौजवान जे वारिसनि मूजिबि त बिरोही बिरादरी सां ज़मीन जे मामले तां तकरार हलंदड़ आहे, जन फायरिंग कई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बहरिया टाउन ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। मलिक रियाज़ ते लानतनि जो वसकारो। कंदकोट में बहरिया टाउन पारां सिंधी वसंदनि ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण ख़िलाफ़ क़ौम परस्तनि अकरम बाचकाणी, सज्जाद बिरोही, सफ़ीउल्लाह सोहरियाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में कारकुननि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। काज़ी अहमद में बहरिया टाउन ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। गबोल ऐं जोखिया ॻोठ ते ॻरियुनि मशीननि ऐं हथियारबंदनि तरफ़ां काह करे खेनि हीसाइण ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी पारां ज़िलई सदर धणी बख़्श कलोई, तालका सदर रियाज़ काके पोटो, कामरेड एमबी ॾाहिरी ऐं ॿियनि जी अॻवानी में समार्ट CNG खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। ठिकराडो में सिंधी हारी कमेटी जे मरकज़ी सॾ ते मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट अहमद नवाज़ इनकलाबी जी अॻवानी में बहरिया टाउन पारां सिंधी वसंदनि खे ड्राहिण ऐं धरती धणनि ते तशद्दुद करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में सिंध हारी कमेटी जो मरकज़ी अॻवान कामरेड मोहम्मद नवाज़ जतोई, कामरेड वली मोहम्मद, हक नवाज़ सिंधी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। मटियारी में क़ौमी अवामी तहरीक पारां सिंधी वसंदनि ऐं क़दीमी ॻोठनि ते बहरिया टाउन जे वालार ऐं ॻोठनि ते कब्ज़ो करे ॻोठाणनि ते तशद्दुद करण ख़िलाफ़ प्रेस क्लब मटियारी अॻियां क़ौमी अवामी तहरीक जे सदर माजिद अली ख़ास खैली जी अॻवानी में कारकुननि धरणो हणी मलिक रियाज़ ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। गड़ी खैरो में बि क़ौमी अवामी तहरीक पारां बहरिया टाउन ख़िलाफ़ जबार सिंधी, गुल मुस्तफ़ा, अशरफ पहावर ऐं ॿियनि जी अॻवानी में बहरिया टाउन इंतिज़ामिया कराची जे क़दीमी सिंधी ॻोठनि खे मसमार करे सिंधी माण्हुनि ते तशद्दुद वारे वाक़े ख़िलाफ़ मरकज़ी सॾ ते ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी जुलूस कढी बहरिया टाउन ऐं मलिक रियाज़ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। खैरपुर नाथनशाह में बि सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां कराची में क़दीम सिंधी वसंदनि खे मसमार करण, क़दीमी रवासिन मथां बिलाजवाज़ फायरिंग करण ऐं कराची में सिंध दुश्मन मनसूबनि खे हथी वठराईंदड़ बहरिया टाउन जहिड़ी ख़ौफ़नाक बला खे छुड़वाक छॾण ख़िलाफ़ नज़ीर अहमद बबर, हुसैन लगारी, ज़ीशान बुगियो ऐं ॿियनि जी अॻवानी में ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। घारो में बहरिया टाउन इंतिज़ामिया पारां मलीर जे सिंधी वसंदनि ते कब्ज़े जी कोशिश ऐं ॻोठाणनि ते तशद्दुद करण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी पारां आसिफ जोखियो, फ़कीर जावेद, मंसूर राहूजो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मलिक रियाज़ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। गेरेलो में SUP पारां ख़ालिद सिंधी, नादिर बुलेदी, अली रज़ा जतोई ऐं ॿियनि जी अॻवानी में बहरिया टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी मलिक रियाज़ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। सकरंड में सिंध यूनाइटेड पार्टी पारां बहरिया टाउन ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ शामीर जमाली, मोहम्मद ख़ान गदारो, अली बख्श कीरियूं ऐं ॿियनि जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब सकरंड ॾाढो एहतजाज कयो वियो। सेवण में भी सिंध यूनाइटेड पार्टी पारां बहरिया टाउन ख़िलाफ़ दरिया ख़ान लगारी ऐं अली असगर सोलंकी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे कलंदरी प्रेस क्लब अॻियां धरनो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। तंगवानी में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां कराची जे सिंधी ॻोठनि ते कब्ज़नि ऐं हमलनि ख़िलाफ़ महताब मलिक, शरबत निंदवानी, पीरबख्श बहलकानी ऐं ॿियनि जी अॻवानी में STP ऑफिस खां बस स्टैंड ताईं एहतजाजी रैली कढण बाद धरनो हयो वियो ऐं मलिक रियाज़ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। सुल्तानकोट में JUI जे मुग़वी कारकुन जी बाज़ियाबी लाइ वारिसनि जो एहतजाज। जहानवा थाणे जी हद ॻोठ दीनपुर मां हिकु ॾींहुं अॻु अगवा थियल JUI कारकुन ग़ुलाम शब्बीर बिरोही जी बाज़ियाबी लाइ संदसि वारिसनि शाहनवाज़ बिरोही, JUI शिकारपुर जे अॻवान मौलवी अब्दुल बारी शेख ऐं हाफ़िज़ सनाउल्लाह जी अॻवानी में जहानवा शेरापुर लिंक रोड ते धरनो हयो वियो। ॻोठाणनि घुर कई त मुग़वी खे जल्द बाज़ियाब कराए वारिसनि जी परेशानी ख़त्म कई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। सकरंड मां गिरफ़्तार थियल फ़कीर मोहिब जमाली जी 3 केसनि में ज़मानत मंज़ूर। ॻोठ कुंभ लीमा मां कुझु ॾींहं अॻु गिरफ़्तार थियल मुस्लिम लीग फंक्शनल अॻवान फ़कीर मोहिब जमाली जी ATC कोर्ट शहीद बेनज़ीराबाद 3 केसनि में ज़मानत मंज़ूर करे वरिती, जंहिं बाद फ़कीर मोहिब जमाली खे नवाबशाह जेल मां आज़ादु कयो वियो। फंक्शनल लीग ऐं जमाली बिरादरी जे सवें माण्हुनि संदसि शानदार इस्तक़बाल करे जलूस जी सूरत में ॻोठ कुंभ लीमा आंदो।
जोधापुर वेझो चिड़ंग उथण सबब ॻोठ सैफल जखराणी में चैन घरनि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबब अलाह ॾितो भंड, अली मुराद भंड ऐं मोरज़ादो भंड जे घरनि समेत 4 घर सड़ी रख थी विया। मुतासिरनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि खे विसाइण जी कोशिश कई, पर बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो, जंहिं सबब 4 घर सड़ी विया। हुननि सिंध हुकूमत ऐं सरहंदी वारनि खे अपील कई त मदद कई वञे। सुल्तानकोट वेझो अणसुञातल फोरू नाले वारे सुघड़ खां मोटरसाइकिल फुर करे फरार। क़ौमी शाहराह ते अमीराबाद वेझो हमायूं वासी नामियारे सुघड़ उस्ताद साहिब ॾिनो सदायो खां अणसुञातल फोरू हथियारनि जे ज़ोर ते सीडी मोटरसाइकिल मॉडल 2020 फुर करे फरार थी विया। सकरंड में नेशनल हाईवे ते 2 मोटरसाइकिलनि में टक्कर, 2 ॼणा ज़ख़्मी। कीरिया पेट्रोल पंप वटि 2 मोटरसाइकिलनि में क्रॉसिंग दौरान टक्कर जे नतीजे में कराची खां पंजाब ईंदड़ सादकाबाद वासी काशिफ अली ऐं दंग वासी शवाल उन्नड़ सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे तालका अस्पताल सकरंड आंदो वियो, जितां खे नवाबशाह मुंतकिल कयो वियो। नवाबशाह में भाउ खे चोरी जे कूड़े केस में फासाइण ख़िलाफ़ औरत जो मासूम ॿारनि समेत एहतजाज। तालका दौड़ जी ग़रीबाबाद कॉलोनी वासिण शहन ॿारनि जी माउ मुस्मात मजीदा पंहिंजी मासूम धीउ सबा ऐं भाणे जे इरफान सोलंगी सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरियां एहतजाज कंदे दाहियो आहे त ग़ुलाम हुसैन ज़रदारी बकरी चोरी जे कूड़े केस में फासाइण चाहे थो ऐं घर में असां मथां तशद्दुद कयो अथसि। SHO दौड़ मक़सूद चन्नो बि साणस ॿिट बणियल आहे, जंहिं मुंहिंजे भाउ रज़ाक सोलंगी खे गिरफ़्तार करे चोरी जो ॾोह साबित न थियण ते मंशिया जो केस दाख़िल करे चालान कयो आहे। उन अपील कई त भाउ आज़ादु करे ग़ुलाम हुसैन ज़रदारी ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। गेरेलो में सेप्को जी नाजाइज़नि ख़िलाफ़ शहरिन जो एहतजाज। शहरिन ख़ालिद हुसैन मंगी, अल्ताफ़ अंसारी, इमरान अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कंदे चयो त रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में बि सेप्को ॾोकरी पारां 18 खां 20 कलाकनि ताईं हथरादू लोड शेडिंग कई पई वञे, जंहिं सबब रोज़ेदार ऐं शहरी सख़्त परेशान आहिनि। उन्हनि चीफ इंजीनियर सेप्को सखर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त गेरेलो बेज 17 ते बिजली जी हथरादू लोड शेडिंग ख़त्म कई वञे। मटियारी में आलमी वबा ते ज़ाब्ते लाइ ज़िले इंतज़ामिया फ़ौज जा गश्त जारी। असिस्टेंट कमिश्नर अब्दुल मजीद ज़हरानी, पाक फ़ौज जे कर्नल फरहान ऐं लेफ्टिनेंट सब्तैन मटियारी जे शहरिन खे SOP से अमल कराइण लाइ शहर में आगाही मुहिम हलाई ऐं शहरिन खे मास्क विराइण सां गॾोगॾु खेनि हिदायतूं कयूं त घर ॿाहिरां निकिरण बाद मास्क जो इस्तेमालु लाज़मी तौरु कनि। सकरंड में वापारी तंज़ीमनि पारां 800 ग़रीब ऐं मुस्तहिक़ ख़ानदाननि में ईद जो राशन विरायो वियो। अंजुमन ताजरान वेलफेयर कमेटी जे सेठ तारिक राजपूत, नज़ीर अहमद मेमण, मोहम्मद शफ़ी राजपूत ऐं ॿियनि पारां रमज़ानुल मुबारक में मुस्तहिक़ मिस्कीननि खे रिलीफ ॾियण लाइ हाई स्कूल सकरंड में 800 ख़ानदाननि में राशन विरायो वियो। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर सकरंड मोहम्मद सलीम जदोई ऐं मुख़्तियारकार सकरंड मोहम्मद वसीम लाशारी पिणु मौजूदु हुआ। ऐं 11 में शाहिद आफ़रीदी ऐं नज़ीर अवान फाउंडेशन पारां ग़रीबनि में इमदादी राशन विरायो वियो। नए थींदड़ मुस्लमान ख़ानदाननि समेत मुस्तहिक़ माण्हुनि में शाहिद आफ़रीदी फाउंडेशन ऐं नज़ीर अवान फाउंडेशन पारां मोकिलियल राशन अब्दुल कादिर, मुमताज़ अली शेख, ग़ुलाम अली शेख ऐं ॿियनि विरायो। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jackernews.hd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकर न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।